हक़ मौजूद सॼणो फ़िक्र लतीफ़ सां हाज़िर आहियां। जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत, सभई सलामत हुजो, सभई ख़ुशि हुजो। अॼु लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत खणी आयो आवां वटि। वधो कीम वणा ऊचा ॾूंगर मथियूं, ससी पंहिंजे महबूब जे पोयां वञे पई। ससी हिकिड़ी पंत हिकिड़ी मंज़िल जे लाइ वञे पई, राह सां आहे। उते अॻियां वण आहिनि, जंगल आहिनि, वॾा जबल आहिनि। उन्हनि सां मुखातिबु आहे त ए वणो वधो न, वॾा न थियो। ए जबलो ऊचा न थियो, वॾा न थियो। ए नेणो मटिमो न टिमो, छाकाणि त जॾहिं ताईं टिमो था तव्हां पंहिंजे महबूब जो पेर नथी ॾिसी सघो। वधो कीम वणा ऊचा ॾूंगर मथियो, टिमो मनेणा त पेर निहारियां प्रिय जो। ए अखियूं अवी न रो, ऐं पेर सां पई वञा, पंध सां पई वञा। इहो पंधु छा जो आहे? छा पुनूं जा पेर हुआ जेके जबलनि मां उहो पंहिंजो निशान छॾींदो वियो? छा पुनूं जबलनि में के निशान बीहंदा बि आहिनि? जबलनि में त राज पिया ईंदा वेंदा आहिनि, उठ पिया ईंदा आहिनि वेंदा आहिनि। इहो सॼो हिकिड़ो जहान हूंदो आहे। पेर निहारिया प्रिय जो, टिमो मनेणा मक़सदनि सां सचाई जी उहा इंतिहा, उहो उरूज जो अखियूं टिमनि थियूं त पंहिंजे माॻर सां, पंहिंजे मंज़िल सां ऐं पंहिंजे महबूब इनकलाब खे हासिलु करियां। उन जे लाइ उहे रुकावटूं कहिड़ियूं? दुश्मन जी त रुकावट आई आहे, पर रुकावट पंहिंजनि जी। असांजा पंहिंजा जेके न वतन जा, उहे बि वारिस आहिनि जीअं असीं आहियूं, पंहिंजे धरतीअ जा वारिस। उन्हनि पंहिंजनि जा दर्द, उहे पंहिंजा जॾहिं वॾा वण थी पवनि था ऐं ऊचा ॾूंगर थी पवनि था त पोइ सूरनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी थो पवे। वेंदे जॾहिं पंहिंजो ई वजूद रोअण लॻे थो त हू ॾिसी नथी सघे ऐं हू महबूब जे पेर ऐं उनजे पेर सां वञण जी कोशिशि थी करे ऐं आह थी वञी निकिरे। जेकॾहिं गौर कंदो हिन बैत ते त तव्हांखे हिन बैत मां अलाए केतिरियूं मानाऊं मिलंदियूं, लातादाद मानाऊं मिलंदियूं। लतीफ़ उहो वाहिद असांजो मुफ़क्किर आहे जेको असांजे हिन धरती, हिन देश जो सहारो बणियलु आहे। हिन धरतीअ जो उहो सूंहों बणियलु आहे जो असां सच पुछो त जेकॾहिं उनजे फ़िक्र खे सम्झूं त हीअ ॾुखिया ॾींहं असां कॾहिं बि कोन ॾिसूं। हीअ तकलीफ़ूं, हीअ पीड़ाऊं न रुॻो असां शख़्सी तौर ते, पर असांजो वतन बि न ॾिसे। मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन वीडियो खे शेयर कंदव वॾे पैमाने ते ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदव। लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो दोस्तो। मुंहिंजी टीवी कोन्हे, लतीफ़ साईं जे फ़िक्र जी टीवी आहे। उनखे सब्सक्राइब कयो, दोस्तनि ताईं पहुचायो, वधि खां वधि पहुचायो त असां ही कचरूं कयूं। फ़िलहालु त नंढियूं वीडियो पियो रखां, पर अॻिते हली तवील वीडियो पियो रखबियूं। ऐं यूट्यूब चैनल ते जेके फेसबुक ते मुंहिंजा प्रोग्राम हुआ उहे तवील वीडियो बि रखियल आहिनि, जिन में माण्हुनि जा सुवाल बि वरितल आहिनि। जॾहिं असां चैनल खे कामयाबु कयो त उनखां पोइ इनशा त असां पंहिंजो यूट्यूब तां लाइव थींदासीं। ऐं जॾहिं यूट्यूब तां लाइव थियासीं त उहा असांजी वीडियो पाण ई अपलोड थी वेंदी। पाण ई असांजो जेको फ़िक्र आहे उहो न रुॻो दुनिया ताईं पहुचंदो, पर हमेशह जे लाइ महफ़ूज़ थी वेंदो। असीं ज़िंदा हुजूं या न हुजूं, पर हीअ असांजी गुफ़्तगू, असांजूं ॻाल्हियूं, असांजा ख़्याल असांजी ईंदड़ नसुलनि ताईं पहुचंदा। साथ सलामत, सिंध सलामत, सदा जियो, जिथे हुजो ख़ुशि हुजो, ॿिजो ख़्यालु रखो, पाड़े जी परूर रखो। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत।